अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अज़ीज़ दोस्तों ऐं भाइरो, असांजे हिन मुआशरे में जंहिं मुआशरे खे असां इस्लामी मुआशरो था चऊं, इन मुआशरे जे अंदरि हर रोज़ असांखे कंहिं न कंहिं माण्हू जो कंहिं सां झगड़ो ॿुधण में अचे थो। इन जी असल वजह इहा आहे त असां दीन इस्लाम खां परे आहियूं। अज़ीज़ भाइरो, यादि रखे छॾिजो, दीन इस्लाम जी इब्तिदा खां इंतिहा ताईं जेका तहलीम आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमान उहो आहे जंहिंजी हथ ऐं ज़बान सां ॿिए मुसलमान खे ज़रे बराबरि बि तकलीफ़ न पहुचे। सही इस्लाम ऐं सही मुसलमान जेको आहे उहो इहो आहे। असां कंहिं बि माण्हू सां इख़्तिलाफ़ु थींदो आहे त उनखे जेसीं ताईं पंहिंजी ज़बान सां पंहिंजे हथ सां तकलीफ़ न ॾींदा आहियूं त असांजी कावड़ उन वक़्त ताईं न ठरंदी आहे। ऐं हथ जे ज़बान जे ज़रिए तकलीफ़ ॾियण खां पोइ सम्झंदा आहियूं पोइ असां वॾो कमु करे छॾियोसीं। यादि रखे छॾिजो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम अहिड़े अमलनि वारे जी तारीफ़ न कई आहे, बल्कि नबी साईं फरमायो, लैस शदीदु बिस्सुरा इन्नमा शदीदु लज़ी यमलिकु नफ्सहु इंदल ग़ज़ब। ताक़तवर उहो माण्हू न आहे जेको वेहण जे वक़्तु अॻे जी हालत ख़राब करे छॾे, बल्कि ताक़तवर उहो माण्हू आहे जेको कावड़ जे वक़्तु पंहिंजे पाण ते कंट्रोल करे। त यादि रखे छॾियो अज़ीज़ भाइरो, इस्लामी तालीम इहा आहे त असांखे झगड़ो न आहे करिणो, बल्कि झगड़े खां बचिणो आहे। अलाह ताला असांखे अमल जी